अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे अंडर द प्रिटेक्स्ट ऑफ। त हाणे मां तव्हांखे ॿुधायां त हिन जो मतिलबु छा आहे। त जीअं पाण को कमु कंदा आहियूं उन जो बहानो करे ॿियो कमु करे छॾूं। जीअं मां तव्हांखे चवां त मां कॉलेज वञा थो, बट उन जी जॻह ते मां मूवी ॾिसणु हलियो वियसि, त इहो थियो अंडर द प्रिटेक्स्ट ऑफ वारो सेंटेंस। ठीकु आहे, त हाणे मां इहो ई तव्हांखे मिसालनि सां सम्झायां थो त तव्हांखे टॉपिक क्लियर थी वेंदो। हिते लिखियलु आहे, हू स्कूल जे बहाने खेॾणु वेंदो आहे। ही गोज़ टू प्ले अंडर द प्रिटेक्स्ट ऑफ गोइंग टू स्कूल। पोइ लिखियलु आहे हिते, हू पढ़ण जे बहाने मोबाइल ते गेम खेॾंदो आहे। ही प्ले गेम ऑन मोबाइल अंडर द प्रिटेक्स्ट ऑफ स्टडिंग। पोइ हिते लिखियलु आहे, हू बाज़ार जे बहाने मूवी ॾिसण वई। शी वेंट टू वॉच मूवी अंडर द प्रिटेक्स्ट ऑफ बाज़ार। त आई होप तव्हांखे इहो अॼु जो लेक्चर क्लियर हूंदो। बिल्कुलु ईज़ी ऐं सिंपल लेक्चर हुयो, त उमेद थो कयां इहो तव्हांखे बिल्कुलु क्लियर हूंदो। तॾहिं बि तव्हांखे को क्वेश्चन हुजे तव्हां कमेंट में ज़रूरु पुछिजो। पोइ अॼु जो टॉपिक थियो ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।